नहमदहू व नुसल्ली अला रसूलिहिल करीम अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। सयक़ूलुस सुफ़हाउ अनक़रीब चवंदा कुछ ना समझ माण्हू मिनन नासी माण्हुनि मां वल्लाहुम कंहिं ॻाल्हि फेरियो इन्हनि खे अन क़िबलतिहिमुल्लती इन्हनि जे क़िबले खां जेॾां यानी मुसलमान मुंहुं करे नमाज़ पढ़ंदा हुआ कानू हुआ अलैहा जंहिं इहे कुल इन्हनि खे ॿुधाए छॾियो लिल्लाही अल्लाह ही जे लाइ आहे अल मशरिक़ु वल मग़रिबु ओलहे या ओभर यानी मशरिक़ हुजे मग़रिब हुजे सभु अल्लाह ही जा ई रुख़ आहिनि। यहदी हू हिदायत ॾिए थो मई यशा जंहिंखे हू चाहे थो इला सिरातिम मुस्तक़ीम तरफ़ सिधे रस्ते ॾांहुं। वकदालिक ऐं अहिड़ी तरह जअलनाकुम ठाहियो असां तव्हांखे उम्मतन वसतन हिकिड़ी उम्मत मुअतदिल यानी बहितरीन उम्मत लीतकूनू ताकि तव्हीं थी वञो शुहदा अलन्नासी गवाह माण्हुनि ते वयकून ऐं हुजे रसूल अलैकुम शहीदा तव्हांजे मथां गवाह। वमा ऐं न जअलना ठाहियो असां अलक़िबलतल्लती क़िबले खे उहो जेको कुंत हुआ अलैहा जंहिं ते तव्हां इला पर लिनअलम ताकि असीं ॼाणूं मन यत्तबिउर रसूल केरु आहे जेको पैरवी करे थो रसूल जी मिमैया क़लिबु अला अक़ीबई ऐं केरु आहे जेको फिरी वञे थो पंहिंजी ॿिन्ही खुड़ियुनि ते। व इन ऐं न कानत आहे इहो लकबीरतन मुश्किल इला पर अलल लज़ीन उन्हनि माण्हुनि ते जिन खे हदल्लाह हिदायत ॾिनी अल्लाह वमा कान ऐं न आहे अल्लाहु अल्लाह लियुदिया के हू ज़ाया करे ईमानकुम तव्हांजे ईमान खे इन्नल्लाह बेशक अल्लाह बिन्नासी माण्हुनि सां लरऊफ़ुर रहीम अलबत्ता निहायत शफ़ीक़ निहायत रहम करण वारो आहे। इन सॼे में क़िबले जी तब्दीली जो वाक़ियो बयानु करे कयो पियो वञे। अल्लाह सुब्हानो तआला कयो आहे त मदीने में जेके पहिरीं नबी पाक बैतुल मक़दस ॾांहुं मुंहुं करे नमाज़ पढ़ंदा हुआ पोइ हुकुम आयो त खाना काबा ॾांहुं मुंहुं कयो त अल्लाह ताला फरमाए रहिया आहिनि त इहो हुकुम असां इन लाइ ॾिनो त असां ॾिसूं त केरु आहे जेको नबी जी पैरवी करे थो केरु जेको आहे हुनखे जेको फिरी वञे थो पंहिंजी ॻाल्हि तां। ऐं इहा ॻाल्हि नबी जी पैरवी करणु किन जे लाइ आसान आहे जिन खे अल्लाह ई हिदायत ॾिनी ठीकु आहे। ऐं अल्लाह ताला कंहिंजे बि ईमान खे ज़ाया करण वारो न आहे छो जो हुते माण्हुनि चयो जेकी नमाज़ूं पहिरीं बैतुल मक़दस ॾांहुं मुंहुं करे पढ़ी वियूं ऐं उहे सहाबी जेके क़िबले जी तहवील जे यानी चेंज थियण जे हुकुम खां पहिरीं फ़ौत थी विया उन्हनि जेके नमाज़ूं पढ़ियूं छा उहे ज़ाया थियूं त इहो ॿुधाए पियो वञे त उन्हनि जो उहे ईमान जी हालत में कयल कम ज़ाया न कंदो अल्लाह। क़द तहक़ीक़ नरा असीं ॾिसूं पिया अल्लाह ताला फरमाए रहिया आहिनि तक़ल्लुब तव्हांजो फिरण या तव्हांजो बार बार तव्हांजो ॾिसणु वजहिकर तव्हांजे चहिरे जो यानी पाण फेरींदा हुआ पंहिंजे चहिरे जे रुख़ खे फिसमाए आसमान जी तरफ़। नबी पाक खे अल्लाह ताला फरमाए रहिया आहिनि त असीं ॾिसी रहिया आहियूं रुख़ तुंहिंजे चहिरे जो आसमान जी तरफ़ यानी पाण ज़र आसमान जी तरफ़ ॾिसंदा हुआ त को हुकुम अल्लाह ताला जी तरफ़ां अचे क़िबले जी तहवील जो फल नुवलियनक पस ज़रूरु असीं फेरियूंदासीं तव्हांखे फेरे था ॾियूं तव्हांखे क़िबलतां तरदाह क़िबले ॾांहुं जंहिंसां तव्हीं राज़ी थियो या जंहिंखे तव्हीं पसंदि कयो था। पाण सल्लम जी इहा ई ख़्वाहिश हूंदी हुई त खाना काबा ॾांहुं ई मुंहुं करे नमाज़ पढ़ूं ऐं अल्लाह जी तरफ़ां हुकुम अचे त असां पंहिंजो रुख़ खाना काबा ॾांहुं करे नमाज़ पढ़ूं। फवल्ली वजहक शतरल मस्जिदिल हराम बस फेरे वठो पंहिंजो चहिरो तरफ़ मस्जिद हराम जे वहैथू ऐं किथां बि मां कुंतुम हुजो तव्हीं फवल्लू बस फिरी वञो वजूहकुम पंहिंजे चहिरनि खे शतरहू उन जी रुख़ जी तरफ़ यानी किथे बि हुजो फ़र्ज़ नमाज जो वक़्तु अचे त रुख़ हमेशह खाना काबा जी तरफ़ हुजे।
इला माशाल्लाह के माण्हू अहिड़ी जॻह ते हुजे जिते बिल्कुलु ख़बर न पई पए त रुख केॾांहुं आहे। पर अॼुकल्ह त अहिड़ा ज़रिया मौजूदु आहिनि जेके ॿुधाए छॾींदा आहिनि त क़िबलो कहिड़ी तरफ़ आहे। त जिते फ़र्ज़ नमाज़ जो वक़्तु अचे पंहिंजो रुख क़िबले जी तरफ़ करिणो आहे। व इन ऐं बेशक अल्लज़ीन उहे माण्हू जिन खे ऊतुल किताब ॾिनी वई किताब यानी पहिरीं किताबुनि वारा अहले किताब तौरेत इंजील ॾिनी वई उन्हनि खे यहूदी नसारा लयअलमून अलबत्ता उहे ॼाणनि था अन्नहुल हक़ त बेशक इहो हक़ आहे। छा हक़ आहे? क़िबले जी तहवील बैतुल मक़दस खां खाना काबा ॾांहुं चेंज थियणु तब्दीली जेका आई उहा इन्हनि खे ख़बर आहे। छो जो हिननि जी किताबनि में इहा ॻाल्हि मेंशन हुई त आख़िरी नबी जॾहिं ईंदो त तॾहिं उन जो क़िबलो या काबे जो रुख जेको खाना काबा हूंदो उन जो क़िबलो। इन अन्नहुल हक़ त बेशक इहो आहे हक़ मिण रब्बिहिम इन्हनि जी रब जी तरफ़ां वमा ऐं न वमल्लाहु ऐं न आहे अल्लाह बिगाफ़िलिन गाफ़िल अम्मा उन ॻाल्हि खां जेके या अमलून उहे अमल करे रहिया आहिनि। वल इन ऐं अलबत्ता अगरि अतई तल्लज़ीन तव्हां आणींदा उन्हनि माण्हुनि वटि ऊतुल किताब जेके ॾिना विया किताब जो इल्मु या किताब बिकुली आयतन सभिनि निशानियुनि सां। या अलाह ताला फरमाए रहिया आहिनि त अगरि तव्हां इन्हनि वटि अहले किताब वटि तमामु निशानियूं बि खणी अचो मां तबियूं न उहे पैरवी कंदा क़िबलतक तव्हांजे क़िबले जी वमा ऐं न ई अंत तव्हां बि ताबिन पैरवी करण वारा आहियो क़िबलतहुम इन्हनि जे क़िबले जी वमा ऐं न ई बादहुम बाज़ इन्हनि जो बि ताबिइन क़िबलत बाद पैरवी करे थो क़िबले जी बाज़ जी यानी यहूदी नसरानियुनि जी क़िबले जी पैरवी न कंदा ऐं नसरानी जेके यहूदियुनि जी ॻाल्हियुनि खे या उन्हनि जे क़िबले जी पैरवी नथा कनि। वलैन ऐं अलबत्ता अगरि तबात अगरि तव्हां पैरवी कई अहवाहुम इन्हनि जी ख़्वाहिशात जी या अगरि तव्हां पोयां लॻंदा इन्हनि जी ख़्वाहिशात जे मिम बादी पोइ उन ॻाल्हि खां मां जाअक जॾहिं अची वियो तव्हां वटि मिनल इल्मी इल्म मां इनक अलबत्ता तव्हां ज़बेश पोइ ज़रूरु तव्हां इज़न लमिन ज़ालिमीन अलबत्ता थी वेंदा ज़ालिमनि मां। सुब्हानक अल्लाहुम्मा व बिहम्दिक अशहदु अन ला इलाहा इल्ला अंत अस्तगफिरुक व अतूबु इलैक। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू।